अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांजे लाइ तकरार ड्रामे जूं खोड़ सारियूं अपडेटूं मूं आंदियूं आहिनि। अॼु तव्हांखे बहितरीन अपडेट ॾींदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं तकरार ड्रामो अची वियो आहे, तव्हां ॾिठो आहे ऐं असद कुरैशी जी एंट्री थी आहे, इहो बि तव्हां ॾिठो आहे। लेकिन कुझु हिकिड़ा अहिड़ा पॉइंट आहिनि, अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि उहे तव्हांखे ख़बर न आहे, उहे बि तव्हांजे साम्हूं अॼु रखंदासीं। काफ़ी सारा तकरार ड्रामे जा राज़ खोलींदासीं ऐं हिकु नए अदाकार जी ॿिए जी बि एंट्री थी सघे थी, उहा बि तव्हांजे साम्हूं रखंदासीं। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजो ऐं थी सघे त नंढड़ो अर्ज़ु आहे, शायदि खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾिजो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़ दोस्तों। आख़िर ताईं सभु अपडेटूं तव्हांजे कम जो आहिनि, इन वीडियो खे मिस न कजो। जे तव्हां वीडियो ई मिस कई त सम्झो तव्हां कुझु बि न ॾिठो, पोइ तव्हां शोबे जे हवाले सां शौक़ु ई न आयो रखंदा। जे शोबे जे हवाले सां तव्हां शौक़ु रखंदा आहियो त सची चवां थो हीअ वीडियो अॼु तव्हांजे ई कम जी आहे, इनखे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसजो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़ दोस्तों। पहिरीं ॻाल्हि त ड्रामो कल्ह अची वियो, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि तव्हां नोट कई आहे या न, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीर ऐं भावल चयो 25 क़िस्तां जेकियूं आहिनि ख़राबु थी वियूं आहिनि, उहे ॿीहर रिकॉर्ड थींदियूं। ठीकु आहे दोस्तों। जॾहिं हीअ क़िस्तां ख़राबु थियूं उन खां पोइ असद कुरैशी जी रिकॉर्डिंग शुरू थी हुई, तव्हां इहो बि ॾिठो हूंदो। लेकिन तव्हां इहो नोट नाहे कयो त अगरि ईअं थियो आहे 25 क़िस्तां ख़राबु थियूं आहिनि, त वरी जेके राति क़िस्त आई, हाणे जेको पुरमो आयो अचानक असद कुरैशी उन में ज़ाहिर थी बीठो, पोइ 25 क़िस्तां यकदमि कीअं रिकॉर्ड थी वियूं। उहे 25 क़िस्तां त असद खां कुरैशी खां पहिरियों हुयूं न रिकॉर्ड थियल, उहा कहाणी काॾे गुम थी वई। छा हीउ ड्रामो अधु शुरू थी वियो, जिते असद कुरैशी आयो उहे 25 क़िस्तां ख़तमु करे छॾियूं, या 25 क़िस्तां ख़राबु थियूं बि कोन हुयूं, इहो कूड़ हयो वियो हुयो, इहो तव्हांखे मां ॿुधायां थो दोस्तों। जे 25 क़िस्तां ख़राबु थी वियो आहिनि त असद कुरैशी खां पहिरियों थी वियो आहिनि, जे उहे रिकॉर्ड थियनि हा त असद कुरैशी 25 क़िस्तनि खां पोइ ज़ाहिर थिए हा। हीअ राति प्रोमो में अचानक असद कुरैशी ज़ाहिर थी वियो आहे, जेके अॼु राति क़िस्त हाणे ईंदी, जेका तव्हां थी सघे थो मुंहिंजी वीडियो पोइ ॾिसंदा अचो, क़िस्त हली बि वई हुजे अॼु राति वारी, हीअ मतिलबु वीडियो तव्हां बाद में ॾिठी हुजे, तव्हां ॾिठो त असद कुरैशी अची चुको आहे इन में, सम्झो त 25 क़िस्तां उहे या कूड़ हुयो दोस्तों, ख़राबु थियूं कोन हुयूं, या वरी जेको आहे ख़राबु थियूं त पोइ इनजे करे उन्हनि खे रिकॉर्ड न कयूं ॿीहर, शॉर्टकट में हितां स्टार्ट कयूं जिते असद कुरैशी आयो, असद कुरैशी जी रिकॉर्डिंग शुरू थी, त पोइ डबल महिनत केरु करे, पोइ इनजे करे या हितां स्टार्ट थियूं आहिनि या 25 क़िस्तां ख़राबु थियूं ई कोन हुयूं, को ॿियो मसइलो हो, कूड़ हयो वियो। तव्हांखे चवंदा रहिया बार मां पहिरियों चयो को ॿियो मसइलो हूंदो, लेकिन हू चवनि पिया क़िस्तां ख़राबु थियूं आहिनि। पोइ हाणे इहा तव्हां पॉइंट नोट कयो आहे या न, मुंहिंजे कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं तव्हांखे हाणे ॿी हिकु मां बहितरीनु ॻाल्हि ॿुधाईंदो हलां दोस्तों। तकरार ड्रामे में जेको असद कुरैशी आयो आहे, इन जी तव्हां कहाणी यादि कई हूंदी। पत्थर ऐं पंहिंजा परावा ड्रामे में बि असद कुरैशी बाद में एंट्री हई हुई, उन सां मिलंदी जुलंदी कहाणी आहे असद कुरैशी जी हिन तकरार ड्रामे में बि। ऐं तव्हां इहो बि यादि करे छॾियो दोस्तों, हीअ तकरार ड्रामे जेको अचानक असद कुरैशी अची वियो आहे, लेकिन 15-20 क़िस्तनि खां पोइ अचिणो हुयो। हीअ जेको क़िस्तां या ख़राबु थियूं आहिनि त उन्हनि वरी रिकॉर्ड न आहिनि कयूं, कनि खोले ॿुधी छॾियो, या ख़राबु थियूं कोन हुयूं। हाणे इहे तव्हां पाण ज़हन, अगरि तव्हां हेॾा ज़हन आहियो वॾा, तव्हां बि होशियारु आहियो, तव्हां सम्झी सघो था त मां तव्हांखे छा चई रहियो आहियां। तव्हां कमेंट बॉक्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। हलूं था अॻिते दोस्तों। हाणे असद कुरैशी मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो त पहिरियों सिजावल ख़ान सां टक्कर खाईंदो, पोइ नवाब ख़ान सां। तव्हां ॾिठो त पहिरियों नवाब ख़ान खे जीअं गुलण ॿुधायो त बाबा शेरल खे मूं ॾिठो आहे, त नवाब ख़ान परेशान थी वियो, इहो जेल मां कॾहिं छुटी आयो। मां इहो बि तव्हांखे ॿुधायो, तुंहिंजो बैकग्राउंड एॾो ख़राबु असद कुरैशी जो ॾेखारियो वेंदो त मतिलबु खूनी हूंदो, चोर, चोरनि जो यार, पथारीदार वग़ैरह वग़ैरह। ऐं इहो ई अचण सां इहो ख़बर पई त नवाब ख़ान चयो त जेल मां कॾहिं छुटी आयो। इन जो मक़सदु आहे हू चोर हुयो जेल में हुयो, या खूनी हुयो जेल में हुयो, या कोई जहिड़नि जा केस हुया तॾहिं जेल में हुयो, छुटी आयो आहे। अचण सां ई टांडा इन ताईं त नवाब ख़ान जो बि दुश्मन आहे तकरार ड्रामे में असद कुरैशी, ऐं सिजावल जो बि पहिरीं टक्कर सिजावल खे ॾींदो। ऐं नवाब ख़ान छा कंदो दोस्तों, वॾो शातिर माण्हू आहे, सिधी टक्कर कॾहिं बि शेर अली सां न खाईंदो, हू मिलंदो उन जो ताक़ ते वेंदो, हथड़ो मिलाईंदो, ऐं उनजे फसल सिजावल ख़ान जे फसल खे एॾो वॾो बाहि ॾियाईंदो, ऐं उहो इल्ज़ाम लॻंदो वञी सिजावल ख़ान कराची खां मोटी ईंदो, उहो इन शइ में फासी वेंदो त नवाब शेर अली मुंहिंजे फसल खे बाहि ॾेई वियो आहे, पंहिंजो बदिलो वठी वियो आहे। शेर अली लेकिन गुलाण खे सटको ॾींदो, उनखे पकड़ाईंदो त मां कॾहिं बाहि ॾिनी, पोइ चवंदो मां पंहिंजे भाउ खां ई तुंहिंजो नालो खणी छॾियो। अहिड़े हिसाब सां नवाब ख़ान जेको आहे शेर गुलाण ख़ान जे लाइ बाहि ॾियाईंदो आहे, त हू पको माण्हू न आहे नवाब ख़ान जो, अंदरूनी मिलंदो रहंदो आहे।
जो ॿिए को बाहि ॾियां त पोइ सिधो नवाब खान शेर अली जो नवाब खान जे मथां शक वेंदी आहे। ऐं नवाब खान सम्झे थो त शेर अली खे रोकिया न, दुश्मन अॻे ई घणा थी विया आहिनि, न त इहो मुंहिंजो कमु ख़राबु करे छॾींदो ऐं वधीक ई ताक़तवर आहे। ऐं शेर अली दोस्तो मां ॿुधायां हाणे ग्रुप थी विया आहिनि, सजावल नवाब खान ऐं जेको आहे शेर अली ही हिकु ग्रुप थी वियो, भावल ऐं मूसा मीर बख्शल दरिया खान ही ॿियो ग्रुप थी वियो। हे हाणे 2-3 ग्रुपनि में ड्रामो वंडिजी चुको आहे। अहिड़े हिसाब सां हाणे हिननि जी कहाणी हलंदी ऐं मूसा बि जेको आहे मीर जो ठाह करण जी कोशिशि कंदो रहंदो ऐं बख़्त जे मथां पको मीर खे शक पइजी वियो आहे। जेको नवाब खान सां मिलंदो आहे माण्हू उहो बख़्त आहे ऐं मूसा खे बि शक पको पइजी वियो आहे ऐं मूसा इहा कोशिशि कंदो रहंदो त मुंहिंजो ठाह कराए विझां, लेकिन बख़्त जेको आहे भावल खे कॾहिं राज़ी न थियणु ॾींदो ऐं हू वॾो शातिर माण्हू आहे, नवाब खान जो पढ़ियल माण्हू आहे। जीअं हाकिम खान हुयो हुते दरियादार ज़िंदगी में, हिते त वरी बख़्त जी सूरत में उते बि हरामी हुयो, बिशनी हुयो, हिते बि साॻिए किरदार, पर हिते हुते वॾेरे वारा किरदार, हिते वरी लोफरनि वारा किरदार बख़्त खे ॾिना विया आहिनि। अहिड़े हिसाब सां दोस्तो अॻिते हली तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त कमाल खान जी बि एंट्री थी सघे थी, पोइ जॾहिं थिए थींदी ज़रूरु, इहो तव्हां यादि करे छॾियो, मुंहिंजी ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो त कमाल खान जी एंट्री थी त उहा वरी कंहिं ॿिए हिसाब सां थी वेंदी। ऐं तव्हांखे मां इहो ॿुधायो त असद कुरैशी जॾहिं एंट्री थींदी त उनजे लाइ का न का जॻह ठाही वेंदी ऐं जॻह इहा ठही चुकी आहे त हू हिकु चोर चोरनि विहार पथारीदार, मतिलबु अहिड़े हिसाब सां उनजी कहाणी ॿुधाई वई आहे। ऐं तव्हां इहो बि यादि करे छॾियो दोस्तो, जॾहिं कमाल खान आयो यानी अहमद अली शेख ईंदो, पोइ वरी इन जी का अलॻि कहाणी वरी ॿुधाई वेंदी, कुझु न कुझु वरी अलॻि वरी उनजे लाइ बैकग्राउंड तयारु कयो वेंदो, कुझु न कुझु ज़रूरु थींदो। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, हाणे जेको आहे सजावल खान शेर अली जे बराबरि जो त न आहे, लेकिन उन खे बराबरि टक्कर ॾियण जे लाइ इन ड्रामे में ॾेखारियो वेंदो जीअं शेर अली जे बराबरि जो आहे सजावल खान, लेकिन उन बराबरि जो न आहे, लेकिन इहो ज़रूरु कयो वेंदो। ऐं हाणे तव्हां काफ़ी दोस्त मूं ॾे अञा कमेंट करे रहिया आहिनि त मुहबतनि जो मार्ग कॾहिं ईंदो। ऐं हिकिड़े दोस्त इंडिया खां मैसेज कयो, मूं ॾे कमेंट में लिखी मां इंडिया खां तुंहिंजा वीडियो ॾिसंदो आहियां, मूंखे एतिरो ॿुधाए मुहबतनि जो मार्ग कॾहिं ईंदो। दोस्तो मां काफ़ी ज़िक्र वाज़े करे चुको आहे, मुहबतनि जो मार्ग हलियो त फरवरी मतिलबु अॻे नेक्स्ट महीने में हलंदो, अॻे माह में हलंदो। हिन जनवरी में मुश्किल आहे, जनवरी जो अधु महीनो गुज़री चुको आहे, अॼु 16 तारीख़ आहे, लेकिन हलियो त पहिरीं फरवरी में मथां हलिणो त हिन महीने में हुयो। रिकॉर्डिंग जा मसइला, मौसम जा मसइला इन्हनि जा थींदा रहिया, पोइ न थी वियो ड्रामो, अॻे महीने में पक हलंदो। असांजो अंदाज़ो इहो ई आहे, जेका असांखे अपडेट मथां मिली रही आहे उहा असां वरी तव्हां ताईं पुॼाईंदा रहंदा आहियूं। ऐं हर अपडेट कोशिशि असांजी इहा ई हूंदी आहे त का अपडेट तव्हां खां मिस न थिए, इन जे लाइ चवंदा आहियूं तव्हां सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा कयो। ऐं तव्हांखे दोस्तो मां इहो ॿुधाईंदो हलां त जेका मां नंबरनि वारो सिलसिलो हलायो हुयो, वीडियो मूं रखी 5 नंबर ॾिना हुआ ऐं उन मां काफ़ी सुठी मोट मिली दोस्तनि जी, उन्हनि खे उनजो मां शुक्रगुज़ार आहियां। उन्हनि जे लाइ मां कमु करे रहियो आहियां, नंबरनि जी कोशिशि मुंहिंजी लॻी पई आहे। जीअं बग़ैर ॿिया फ़ोन नंबर मूंखे हथ अची विया, मिली विया, ख़ासि करे असद कुरैशी जो नंबर दोस्त घुरनि था, जीअं उन्हनि जो नंबर मूंखे मिली वियो, मां उहो नंबर तव्हांजे हिते यूट्यूब चैनल ते हलाए छॾींदुसि, साम्हूं तव्हांजे सभिनी खे जीअं मिली वञे। तव्हां सिर्फ़ु इंतज़ारु कंदा कयो, वीडियो अपडेट ॾिसंदा रहो, जीअं कंहिं न कंहिं वीडियो में ज़रूरु तव्हां वटि उहो नंबर पुॼंदो। हाणे मां कहिड़ी ख़बर आहे कहिड़ी मूं वटि जॾहिं नंबर आयो त मां ॾेई छॾींदुसि, थी सघे थो वरी उहो वीडियो ई तव्हां न ॾिसो, बाद में वरी तव्हां चओ यार नंबर हथ न आयो। तव्हां इन जे लाइ चवंदो आहियां त हर अपडेट मिस न कंदा कयो, नंढड़ी वीडियो हूंदी आहे उन खे आख़िर ताईं प्ले करे ॾिसंदा कयो, जीअं तव्हांजी ख़्वाहिश पूरी थी वञे ऐं तव्हांखे हर टाइम अपडेट मिलंदी रहे ऐं हर टाइम तव्हां अपडेट हुजो। जीअं जेको आहे अॻु एडवांस ख़बर तव्हांखे तव्हां वटि मौजूदु हुजणु घुरिजे। दोस्तो तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो आहियां त जेका KTN वारनि जा ड्रामा हुया उहे बि न हलिया आहिनि, थी सघे थो उहे फरवरी में स्टार्ट कया वञनि। KTN वारनि जी जेको आहे चैनल जी रीच घटि थी चुकी आहे, उनजा व्यूज़ बिल्कुलु न ईंदा आहिनि, 5000 6000 जेको आहे पत्थर दिलि ड्रामे ते ऐं जेको आहे ॼमी फाथा उन ते बिल्कुलु व्यूज़ घटि ईंदा आहिनि। इन जे करे हू थोरो पोइना करे आहिनि, अॻे महीने में मथां हू बि ड्रामो हलाइनि, चवनि उन्हनि जी कोशिशि इहा आहे त हे ड्रामा खुटाए वठूं जेका हली रहिया आहिनि, इन मूं जान छॾायूं, छाजे करे इन ते उहा रीच न मिली आहे, उहो व्यूज़ न आया आहिनि। त नओं धमाके वारो ड्रामो जीअं हवेली आहे, ॿिया 3 इहे वारी आहे पंध, घणा ड्रामा आहिनि,
इहे उते हलाए करे जेको आहे चैनल खे वरी पंहिंजनि ताईं खयो वञे, उन्हनि जी इहा कोशिशि लॻी पई आहे। दोस्तो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त। चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल तव्हांजो चैनल आहे। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। सिंध सलामत, साथ सलामत, ख़ुदा हाफ़िज़।